अस्सलाम वालेकुम। नंढियूं नंढियूं नेकियूं करण जो सिलसिलो जारी आहे। छोटी छोटी नेकियां करने का सिलसिला जारी है, जो हेल्प मैं हमेशा करती हूँ। अपनी सब जो भी मेरे साथ शामिल हो जाते हैं, बहनें हैं, रिश्तेदार हैं, सहेलियाँ हैं, जान पहचान वाले हैं, मेरे स्टूडेंट्स हैं, उनके साथ मिलकर। तो अभी एक बच्ची के लिए हमने ये सामान जमा किया है, जिसकी माँ गांव में खेतों में काम करती है और उनके पास कुछ भी नहीं था देने के लिए। तो शॉर्ट टाइम में, शॉर्ट नोटिस पे हमने ये जमा कर लिया है। तो आप ये देखें, ॾिसो ही थाल आहे स्टील जो, ऐं बाल्टी ऐं मग, ऐं ही कूलर आहे हिकिड़ो, ऐं कूलर जे मथां जेको आहे 3 बास्केट्स जो सेट आहे ऐं 3 बॉक्सिस जो सेट आहे। ठीकु आहे। ऐं ही 2 देगड़ा आहिनि, ॾाढी सुठी वॾी साइज़ जा आहिनि। डिनर सेट आहे ही प्लास्टिक जो हिकिड़ो कंप्लीट। ही ॾिसो, ही डिज़ाइन ऐं कलर आहे। बाक़ी सॼा पीसिस जेके हिन दॿनि में बंदि आहिनि, त उहे मूं कढिया न आहिनि। ऐं उन खां पोइ ही आहे मसालादान, मसालनि रखण जो दॿो, चक्रो वेलण आहे। हिते ही 4 आहिनि टर्नर्स क़िस्म जी शयूं, कपगीरा, केवी आहे वग़ैरह। ऐं सॉस पैन आहे। उन खां पोइ हेठां हिन जे फ्राइंग पैन आहे। उन खां सवाइ हीअ ट्रे वरिती आहे। ठीकु आहे। ऐं ही मग आहिनि, डिज़ाइन मां ही पासीरो करे रखियो आहे त जीअं तव्हांखे नज़र अचे। ऐं जग गिलास आहिनि स्टील जा, क्योंकि गांव में, खेतों में ये चीज़ जो है पायदार रहेगी और उन लोगों को ये चीज़ें पसंद भी होती हैं। तो जो कुछ हो सका है हमसे, कोई महंगी चीज़ नहीं, कोई बड़ा दावा नहीं, कुछ नहीं, ये हमसे जो हो सका है। तो ये 6 गिलास हैं, 2 इसके अंदर हैं। ठीक है, 6 मग हैं, ये ट्रे है, और ये चम्मच हैं 12, 6 छोटे हैं और 6 बड़े हैं। उसके अलावा 2 हैं ये तौलिए, एक ये फुल लार्ज साइज़ है, ये मीडियम साइज़ है। 2 ये चादरें हैं सिंगल बेड की, क्योंकि उनके पास चारपाइयाँ होती हैं, खटू हूंदियूं उन्हनि वटि, त उन्हनि जे लाइ असां सिंगल बेड ही वरितो आहे। थोरियूं घणियूं ही शयूं आहिनि मासूम ख़्वाहिशूं उन्हनि जूं। ही क्लिप्स आहिनि, ही रिंग्स आहिनि 2, ऐं ही जेको आहे इयरिंग्स आहिनि, चूड़ियूं आहिनि, ऐं हिकिड़ो ही मैचिंग कंप्लीट सेट बि मां मोकिलियां थी। उन खां सवाइ अच्छा, ही पर्स आहे। ठीकु आहे। ऐं ही हिकिड़ो लॉन जो सूट आहे, ही ॿियो लॉन जो सूट आहे येलो वारो, ऐं ही रेड जेको आहे नेट जो रओ कमीस आहे, ऐं ही रेशमी कोई सिल्क टाइप अलाए छा आहे उनजो शमीज़ ऐं शलवार, ऐं हिकिड़ो हे सूट आहे जॉर्जेट जो रओ आहे, ही भी रेशमी आहे। तो असां खां इहो थी सघियो आहे, हमसे यही हो सका है, इससे ज़्यादा हो भी नहीं सकता है, क्योंकि थोड़े थोड़े पैसे कंट्रीब्यूट करके किसी ने चीज़ दी है, किसी ने कोई सूट दिया है, किसी ने अभी ये बाल्टी भेजी, कूलर भेजा। तो इस तरह से आहिस्ता आहिस्ता ये सामान जमा हुआ है। ये किसी एक बंदे की जेब से नहीं आया, इसमें थोड़ा या ज़्यादा बहुत सारे लोगों का हिस्सा है, और जो इसमें मेहनत लगती है ये जमा करने में, अभी ये सारी इनकी जो पैकिंग होगी, वीडियो बनाना और इसकी तस्वीरें बनाना मेरी मजबूरी होती है, क्योंकि मैं शेयर करती हूँ ताकि लोग देखें कि हमने क्या क्या दिया, जिन्होंने पैसा दिया, जिन्होंने सामान दिया, तो वो कहाँ गया। तो मुझे उम्मीद है कि आप लोग अपनी अपनी जान पहचान में, अपने अपने एरिया में जितना हो सके किसी गरीब की मदद ज़रूर करें, चाहे वो किसी की शादी के सिलसिले में हो, बीमारी के सिलसिले में हो, या किसी भी तरह की और कोई भी ज़रूरत हो। तो हम सब लोग, जो हम जैसे आम लोग, इतने अमीर, इतने खुशहाल तो नहीं होते कि हम किसी का पूरा बोझ उठा लें, लेकिन इतना तो हो सकता है कि मिलजुल के उनका बोझ हल्का तो कर सकते हैं ना। और मां हमेशा जॾहिं ही सामान हिननि जे लाइ वठंदी आहियां न, त मां इहो सोचींदी आहियां त छा मां पंहिंजी धीउनि खे इहो ॾींदमि। अपनी बेटियों की अगर शादी हो तो क्या हम इतना सा देंगे? बस ये जो नज़र आ रहा है इस कैमरा में। तो प्लीज़ ये ख्याल रखें, कोशिश करें कि आप जो है दूसरों की मदद करें। अल्लाह राज़ी होता है इन चीज़ों से। लाखों हम अपने ऊपर खर्च कर देते हैं, अगर हज़ारों किसी और के लिए भी किए तो कोई हर्ज तो नहीं है ना। तो उम्मीद है कि इस तरह की मेरी वीडियोज़ आपको पसंद आती होंगी। मुझे ज़रूर आप बताएं, और ख़ुद कोशिश करें। इनमें से इनको शेयर करने का मकसद शो ऑफ़ करना नहीं है, एक तो इनको शेयर करने का मकसद है मोटिवेशन। आप में से भी किसी को अगर ये आइडिया आ जाए तो ये मेरी खुशनसीबी होगी। मिलजुल के आपस में
आपके पास थोड़ा सा है तो उसमें से थोड़ा सा निकालें, ज़्यादा है तो उसमें से ज़्यादा निकालें, लेकिन निकालें ज़रूर। अल्लाह के नाम पे जो देते हैं वही हमेशा के लिए जमा हो जाता है हमारे अकाउंट में आख़िरत के लिए। सो हीअ मुंहिंजी अॼु जी महिनत आहे, कोशिशि आहे। मां 2 ॾींहं कंटिन्यू बाज़ारि वेंदी रही आहियां, संडे ते बि ऐं ट्यूसडे ते बि, ऐं कुझु माण्हुनि खां शयूं आयूं उन्हनि जो इंतज़ारु कयमि। सो हीअ सभु कुझु हाणे जेको आहे अवेलेबल आहे, इंशाल्लाह हीअ सुभाणे पहुची वेंदो, जंहिंजे लाइ मूं जमा कयो आहे। ऐं हाणे इन खां पोइ तव्हां सोचो हिन सॼे सामान जी हिकिड़ी पैकिंग मूंखे करणी आहे, छो त हीअ हैदराबाद जे पासे किथे परे ॻोठ में मोकिलिणो आहे। केॾो टाइम लॻंदो, केॾी महिनत लॻे थी, केॾो थक थिए थो, पर मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे त मुंहिंजी इन थोरी महिनत सां, मुंहिंजे थोरे एफर्ट सां कंहिंजो जेको आहे वॾो मसइलो हल थी वियो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कयो, इंसाननि जी ज़रूरतनि जो ख़्यालु रखो। अल्लाह तव्हांखे आबाद रखे। वरी असां कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।